व सहबिही व मन इक्तदा बिहदियही इला यौमिद्दीन अम्मा बाद फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल कुरानिल करीम फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे शहर फुलहरियूं में अल्हम्दुलिल्लाह ही मुंहिंजी ॿी हाज़िरी आहे। गुज़िरियल दफ़े जॾहिं प्रोग्राम थियो हो तॾहिं मौसम नॉर्मल हुई ऐं अॼु सियारे जी सर्द रात ऐं मथां खां बि जलसे गाह खे बंदि न कयो वियो आहे। मूंखे अहसास आहे तव्हां दोस्तनि खे सख़्त सर्दी महसूस थी रही हूंदी, पर जेकॾहिं नियत आहे त अल्लाह मूंखां राज़ी थी वञे, छो त क़ुरान ऐं हदीस ॿुधण आयो आहियां, त इंशा अल्लाह इहा तकलीफ़ बि तव्हांजे नेकी जे खाते में लिखी वेंदी। दुनिया जे लाइ उजागर करियूं था। ॾिसो, दुनिया माण्हुनि जे पुठियां कीअं आहे। असां जहिड़ा इंसान जेके खाधे जा क़ज़ाए हाजत जा मोहताज, कौम उन्हनि जे पुठियां बि ॾिसो कीअं थी हले। अल्लाहु अकबर। ऐं असां क़ुरान हदीस न ॿुधूं त इहा असांजी ख़ुशनसीबी कोन चइबी। तंहिंजे करे का वॾी तकरीरां कोन कंदुसि, मूंखे अहसास आहे, पर जॾहिं मौक़ो मिलियो आहे त आउं चाहियां थो त कुझु ॻाल्हियूं दीन जे हवाले सां तव्हांजे साम्हूं अर्ज़ कंदो हलां। मूं क़ुरान करीम जी जेका आयत उन जो कुझु हिसो तव्हांजे साम्हूं तिलावत कयो। इहा पूरी आयत कोन्हे, आयत जो कुझु हिसो आहे, पर इन ही आयत में अल्लाह ताला खिताब कयो आहे सहाबा किराम खे। छो? तव्हीं चई सघो था डॉक्टर साहब कहिड़ो दलील आहे। आउं पुछां थो त जॾहिं क़ुरान मजीद नाज़िल पे थियो, अल्लाह जे प्यारे पैगंबर पढ़ी पे ॿुधायो, त संदन साम्हूं वेठल केरु आहे, मुखातब केरु आहे। अल्लाह जे नबी कंहिंजे साम्हूं क़ुरान पढ़ियो? उहे सहाबा किराम हुआ। सहाबी माना उहो इंसान जे अल्लाह जे नबी सां मुलाक़ात कई ईमान जी हालत में, ऐं ईमान जी हालत में उनखे मौत अची वई। उहा सहाबी। हाणे हिन आयत जे हिस्से में अल्लाह ताला सहाबा किराम सां ख़िताब कयो आहे। छा फरमायाई? फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही। आमनतुम, तव्हां ईमान आंदो। कंहिंखे ख़िताब आहे? सहाबा किराम खे। ॿिया माण्हू बि इन ई तरीक़े सां जेकॾहिं ईमान आणींदा त पोइ हिदायत वारा थींदा। ॾिसो, अल्लाह क़ुरान करीम जे अंदरि सहाबा किराम जे ईमान खे मयारी ईमान करार ॾिनो।
रब्बुल आलमीन खिताब फरमायो, ॿिया माण्हू तव्हां वांगुरु ईमान आणींदा त पोइ हिदायत वारा थींदा। ऐं साहबा ईमान कीअं आंदो? अल्लाहु अकबर। कुरान हदीस भरिया पिया आहिनि दलाइल सां, एतिरा दलील। ॾिसो, सब खां पहिरीं त ॿुधाईंदो हलां, अल्लाह ताला सहाबा किराम जे लाइ कुरान मजीद में पंहिंजी दाइमी रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो आहे त अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको। हिकु ॻाल्हि नोट कंदा हलो, मुंहिंजी रज़ामंदी, तव्हांजी रज़ामंदी ऐं अल्लाह जी रज़ामंदी में वॾो फ़र्क़ु आहे। अॼु तव्हां खां राज़ी आहियां, सुभाणे नाराज़ थी सघां थो। तव्हां अॼु मूंखां राज़ी आहियो, सुभाणे नाराज़ थी सघो था। असांखे मालूम न आहे त सुभाणे छा थींदो, लेकिन अल्लाह ताला अल अलीम आहे, उनखे माज़ी जो इल्म आहे, हाल जो इल्म आहे, मुस्तक़बिल जो इल्म आहे। बल्कि नोट कंदा हलो, अल्लाह खे इन शइ जो बि इल्म आहे त जेकॾहिं का शइ नाहे थी, पर जेकॾहिं थिए हा त कहिड़े तरीक़े सां थी आहे। वरी ॿुधायां थो, नोट करियो, माज़ी गुज़री चुको वक़्तु अल्लाह खे इल्म आहे, हाल जेको वक़्तु गुज़रे पियो अल्लाह खे उनजो इल्म आहे, मुस्तक़बिल जेको वक़्तु अचणो आहे अल्लाह खे उनजो बि इल्म आहे। पर ॿी कहिड़ी अहम शइ ॿुधाइण पियो वञा त का शइ थी कोन्हे, लेकिन जेकॾहिं थी हा त कहिड़े तरीक़े सां थी हा, अल्लाह खे उनजो इल्म आहे। ॾिसो, क़ुरान करीम में फरमाई न उन्हनि माण्हुनि जे बारे में त जेके क़यामत ॾींहुं जहन्नम रसीद थींदा, जहन्नम में वेंदा, उहे चवंदा, मुंहिंजा रब वरी असांखे दुनिया में मोकल, हिकु दफ़ो मौक़ो ॾे, तुंहिंजी इताअत कंदासूं, नेकी जा अमल कंदासूं, तुंहिंजे प्यारे पैगंबर जी इताअत कंदासूं। अल्लाह ताला छा फरमायो? वलौ रुद्दू लआदू लिमा नहू अन्हु। अल्लाह अकबर। इहा मुंहिंजे रब जो इल्म। फरमाई, जेकॾहिं हिनखे मोटायो वञे दुनिया में, साॻिया कम वञी कंदा जिन खां उन्हनि खे रोकियो वियो आहे। छा फरमाई? साॻिया कम कंदा जेकॾहिं मोकिलिया आहिनि। माना अल्लाह खे इल्म आहे न, हालांकि दुनिया में वेंदा कोन, वरी ज़िंदगी कोन मिलंदनि, पर अल्लाह ॼाणे थो जेकॾहिं दुनिया में हिननि खे मोटाया वरी बि वञी साॻिया अमल कंदा, का तब्दीली कोन ईंदी। माना अल्लाह खे इन शइ जो इल्म आहे त जेको कमु नाहे थियो, जेकॾहिं थी हा, कहिड़े तरीक़े सां थी हा, अल्लाह ॼाणे थो। हाणे रब्बुल आलमीन जेके मुस्तक़बिल जो इल्म आहे, उन अल्लाह सहाबा जे लाइ क़ुरान में छा फरमायो? अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको, उहे अल्लाह खां राज़ी थी चुका। ऐं आयत कहिड़ी? नोट कनि जेके दोस्त ॿुधनि पिया, इन जो जवाब के माई जे लाल वटि कोन्हे। जेको सहाबा ते आंगुर खणे थो, घटि वधि ॻाल्हाए थो, उन वटि इन दलील जो जवाब ई कोन्हे। आयत नंबर 100 सूरत सूरह तौबा, सूरत तौबा आयत नंबर 100। ऐं ॿुधाईंदो वञा, सही बुखारी जी रिवायत आहे, अल्लाह जे नबी जी ज़िंदगी में जेका आख़िरी सूरत नाज़िल थी आहे, पूरी सूरत, उहा सूरह तौबा आहे। ज़िंदगी जे आख़िरी दौर में, तक़रीबन 9 हिजरी में, उन खां पोइ पाण 1.5 साल या पोढ़ा 2 साल दुनिया में ज़िंदा रहिया ऐं वफ़ात करे विया। हाणे संदन वफ़ात खां करीबन 1.5 या पोढ़ा 2 साल अॻु में इहा सूरत नाज़िल थिए थी। ऐं रब्बुल आलमीन छा फरमायो? अल्लाह 3 तबक़नि जे लाइ, वरी ॿुधाईंदो ना, नोट करियो, माण्हुनि जे 3 तबक़नि जे लाइ दाइमी रज़ामंदी जो बि ऐलान कयो, जन्नत जो बि ऐलान कयो। रज़ामंदी, अल्लाह राज़ी थी चुको, जन्नत जो बि ऐलान। कहिड़ा 3 तबक़ा? उन्हनि मां 2 तबक़ा गुज़री चुका, हिकिड़ो तबक़ो अञा बि हले पियो।
दुआ घुरो अल्लाह उनमें शामिल करे पाण खे। जेको पॉइंट ॿुधाइण पियो वञा, ॿ तबका गुज़री चुका, टियों तबको क़यामत ॾींहं ताईं हलंदो। छा फरमायई? वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह ताला फरमाए तो जिन सहाबा इस्लाम कबूल करण में अगराई कई, इब्तिदाई दौर में मुसलमान था, अबू बकर सिद्दीक, उमर बिन खत्ताब, उस्मान बिन अफ़्फ़ान, अली बिन अबी तालिब, साद बिन अबी वक्कास, अब्दुर्रहमान बिन औफ, अम्मार बिन यासिर, बिलाल, वड़ा वड़ा सहाबा जेके मक्के जे शुरुआती दौर में मुसलमान थिया, अल्लाह फरमाए तो अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको। ॿिया केर? ऐं अंसार जॾहिं पाण हिजरत करे आया मदीने जे अंदर, जिन इस्लाम कबूल करण में अगराई कई, इब्तिदा जे अंदर मुसलमान थी विया। साद बिन उबादा आहे, मुआज़ बिन जबल आहे, साद बिन मुआज़ आहे, वड़ा वड़ा सहाबा। अल्लाह फरमाए तो अल्लाह उन्हनि खां राज़ी थी चुको, उहे अल्लाह खां राज़ी थी चुका। ऐं अॻिते छा फरमाई? जिन उन्हनि जी पैरवी कई नेकी सां, एहसान सां, अल्लाह उन्हनि खां बि राज़ी थी चुको। सहाबा गुज़ारे विया, मुहाजिरीन गुज़ारे विया, अंसार गुज़ारे विया, टियों तबको हले पियो। अल्लाह छा फरमायो? जिन बि उन्हनि जी पैरवी कई, जिन बि पैरवी कई सहाबा जी एहसान सां, नेकी सां, अल्लाह उन्हनि खां बि राज़ी आहे, उन्हनि जे लाइ जन्नत आहे। इहो टियों तबको अञा बि हले पियो, क़यामत ताईं हलंदो रहंदो। ॿ तबका गुज़री चुका। हाणे अल्लाह जिन सहाबा जे लाइ जन्नत जो ऐलान कयो, रज़ामंदी जो ऐलान कयो 9 हिजरी में, हाणे फुल हॾियूं वारो मुंहिंजो हिकिड़ो सुवाल यादि रखो, ॾंढ ॾेई छॾियो ऐं कंहिंखां ॿियो सुवाल करियो, जुरत उन में आहे जवाब जी, मूंखे ॿुधायो। 9 हिजरी में सूरत नाज़िल थी, ठीकु आहे। हाणे पुछो उन्हनि माण्हुनि खां जेके सहाबा खे घटि वधि ॻाल्हाइनि था, मुनाफ़िक चवनि था, मुर्तद चवनि था, उन्हनि खां सुवाल करियो त सूरह तौबा जे नाज़िल थियण खां पोइ असांखे हिकिड़ी क़ुरान जी आयत ॾेखारियो जंहिंमें रब सहाबा ते नाराज़गी जो ऐलान कयो हुजे त अल्लाह नाराज़ थी वियो। सूरह तौबा खां पोइ के माई जलाल में जुरत आहे? आहे का आयत कुरान मजीद जे अंदर सूरह तौबा खां पोइ नाज़िल थी हुजे, अल्लाह सहाबा खां नाराज़ थियो हुजे, कावड़ियो हुजे? असांखे आयत ॾेखारियो। वलन तफलू, नथा ॾेखारे सघो, कंहिंमें जुरत न आहे। रब्बुल आलमीन जॾहिं कंहिंखां राज़ी थींदो आहे न, उनखे ख़बर हुआ आहे, यकीन अल्लाह खे इल्मु आहे त उनजो मौत ईमान ते थींदो। रब ॼाणे थो उनजो मौत ईमान ते थींदो। इन जे लाइ अल्लाह ताला सहाबा जे लाइ रज़ामंदी जो ऐलान करे छॾियो। हाणे जिन माण्हुनि जे लाइ रज़ामंदी जो ऐलान कयई, अॼु पाण जो अक़ीदो उहो साॻियो आहे। रब छा फरमायो? जे सहाबा जी पैरवी कई नेकी सां, एहसान सां, उन्हनि जे लाइ बि जन्नत आहे, अल्लाह उन्हनि खां बि राज़ी थी चुको। हाणे अॼु भेट करियूं पाण जो अक़ीदो ऐं सहाबा जो अक़ीदो साॻियो आहे। पहिरीं अचां थो सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ते। माण्हू चवंदा आहिनि सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह मुश्किल कुशा आहे, अक़ीदो अथनि। हाणे अॼु ॿुधायां थो हवाला आदीस किताब मां, सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह जो अक़ीदे तौहीद केतिरो पक्को ऐं पुख्तो। पहिरियों हवालो ॿुधाईंदो हलां। अल्लाहु अकबर। संदन दौर खिलाफत हदीस मुस्लिम शरीफ के अंदर मौजूद है। शिया जो किताब बिहारुल अनवार उनमें मौजूद है। उन्हनि जो किताब बिहारुल अनवार खां सवाइ गालिबन अल उसूल मिनल काफी के अंदर मौजूद है। यह रिवायत सैयदना अली बिन अबी तालिब पंहिंजे गवर्नर खे सॾियो, नालो आहे अबुल हयाज असदी, ऐं छा चयाई? अला अबासुक अला मा बासनी अलैहि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
ऐं अबुल हयाज ऐं तोखे उन कम ते न मोकिलियां जंहिं कम ते अल्लाह जे रसूल मूंखे मोकिलियो हो? छा तोखे उन कम ते न मोकिलियां जंहिं कम ते अल्लाह जे प्यारे पैगंबर मूंखे मोकिलियो हो? कहिड़ो कम? अल्लाह तदा तिमसालन इल्ला तमस्तहु वला कब्रन मुशरिफन इल्ला सवैतहु। सही मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि। अबुल हयाज हलियो वञ उन ई कम ते जंहिं कम ते अल्लाह जे रसूल मूंखे मोकिलियो। कहिड़ो? अल्लाह जे नबी मूंखे हुक्म ॾिनो, अली जेका तस्वीर ॾिसी मूरत ॾिसी उनखे टोड़े छॾ, मिटाए छॾ, ऐं जेका ऊची क़बर ॾिसी बुलंद क़बर ॾिसी उनखे बराबर करे। सही मुस्लिम अल-उसूल मिन अल-काफी बिहार अल-अनवार ये किताब मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद है। ऐं चवंदो आहियां सैयदुना अली रज़ी अल्लाह जो ऊचियूं क़बरूं ॾाहण वारो हो, तूं ठाहिण वारो आहे। सैयदुना अली जा हक़ीक़ी पैरोकार अहल हदीस आहिनि। अहल हदीस आहिनि। छो सैयदुना अली रज़ी अल्लाह जो शिरक जे ख़िलाफ़ हो, पूरी ज़िंदगी अल्लाह जी तौहीद खे बयान कंदो रहियो, तौहीद ते अमल कंदो रहियो। अॼु ॾिसो केतिरियूं क़बरूं आहिनि जिन ते मुक़बरा आहिनि, केतिरियूं क़बरूं आहिनि जेके पकियूं आहिनि। अल्लाह जे नबी क़बर खे पके करण खां, उन ते वेहण खां, उन ते लिखण खां, पाण सगोरनि इमारत अॾण खां मना फरमाई आहे। इमारत न आहे अॾणी। अॼु पाण जो मयार छा आहे? कॾहिं कॾहिं मेड़ा ॾींदा आहिनि। अहल हदीसो तव्हां में को वलीउल्लाह थियो ई कोन्हे। अदा छाजे करे? कि अवां जेके हिकिड़े बुज़ुर्ग ते मुक़बरो आहे के अवां जे बुज़ुर्ग ते मुक़बरो? ॾिसो असांजा बुज़ुर्ग केतिरा मुक़बरा आहिनि। ऐं पुछां थो छा मुक़बरो अॾजण विलायती निशानी आहे? मुक़बरो हुजण छा वली जी निशानी आहे? दुनिया में केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके बेदीन हुआ, उन्हनि जी क़बरनि ते मुक़बरा अॼा पिया आहिनि। अहिड़ा बि जेके गैर मुस्लिम हुआ उन्हनि ते मुक़बरा अॼा पिया आहिनि। अहिड़ा जेके ज़ानी ऐं शराबी हुआ उन्हनि जी क़बरनि ते मुक़बरा अॼा पिया आहिनि। इहो को दया, इहो को मयार कोन्हे। अल्लाह जी धरती में सभु पैगंबर दफ़न आहिनि सिवाय ईसा अलैहिस्सलाम जे, जेको अञा जीअरो आहे। सिवाय अल्लाह जे प्यारे पैगंबर जे के ॿिए जी क़बर जे बारे में यकीन सां चई सघूं था त फलाणे नबी जी क़बर आहे? सादियूं क़बरूं, सादियूं क़बरूं। अल्लाह जे रसूल मना कई। ऐं जेकॾहिं को मुक़बरो अॼु लाइ सैयदुना अली खे चवनि था, अली उनखे ॾाहे बराबर करे छॾ। अॼु अक़ीदो आहे जॾहिं सऊदी अरब जे अंदरि शेख अब्दुल अज़ीज़, शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह मुक़बरा ॾाठा, हिंदुस्तान, पाकिस्तान, इराक जे अंदरि जेके अहले बिदअत हुआ से नाराज़ थी पिया, कावड़जी पिया। तव्हां तौहीन कई आहे, तव्हां गुस्ताखी कई आहे। शाह अब्दुल अज़ीज़ अॼु खां 80-90 साल अॻु में जेको चैलेंज कयो, अॼु ताईं के मां जे पुट जवाब कोन ॾिनो। शाह अब्दुल अज़ीज़ छा चयो? की ॻाल्हि ॿुधो, तव्हीं नाराज़ था थियो त असांजी मुक़बरा छो ॾाठा आहिनि? आउं तव्हांखे चैलेंज ॾियां थो, मूंखे हिकिड़ी हदीस अल्लाह जे प्यारे पैगंबर जी ॾेखारियो त क़बर ते मुक़बरो अॼण जाइज़ आहे। जेके मूं ॾाठा आहिनि सभु सोन जा तव्हांखे ठाहे ॾींदुसि, सोन जा। 90 साल जे क़रीब अरसो गुज़री चुको, अॼु ताईं के माई जे नाल शाह अब्दुल अज़ीज़ जो चैलेंज क़बूल कोन कयो। सैयदुना अली जो कीदो ॾिसो। ऐं ॿुधाईंदो हलां इहा ॻाल्हि बि त सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु खे तौहीद जी कहिड़ी गैरत हुई। जी हाणे साईं बयान कयो पिए, दीन इस्लाम जो बुनियाद तौहीद आहे। तौहीद जी गैरत ॾिसो, सैयदुना मूसा अलैहिस्सलाम वञे थो तूरे सीना ते, अल्लाह ताला घुरायो तौरात ॾियण जे लाइ, वञे थो। पोयां छा कयो क़ौम बनी इसराइल? हिकिड़े गाबे जी पूजा शुरू करे छॾी। पंहिंजे भाउ हारून अलैहिस्सलाम खे पोइ ते छॾी वियो। हारून तोखे ख़्यालु रखणो आहे क़ौम जो। जॾहिं मोटियो ॾिसे त क़ौम गाबे जी पूजा पई करे। सैयदुना हारून अलैहिस्सलाम रोकण जी कोशिश कई, मने कयाई, पर क़ौम कोन मुड़ी।
अल्लाह अकबर। हाणे क़ुरान खोलियो, या तौहीद जी गैरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम आयो। अल्लाह फरमाए थो हारून अलैहिस्सलाम जी ॾाढ़ी ऐं मथे जे वारनि खे जले उनखे छिकण लॻो। मथे जा वार ॾाढ़ी। आप पुछो तो छो? साम्हूं पैगंबर आहे मूसा अलैहिस्सलाम, ॾाढ़ी जा वार छो जलिया, मथे जा वार छो जलिया? अल्लाह जी तौहीद जी गैरत। हारून ही शिरक छो पियो थिए, काबे जी पूजा छो पई थिए? हारून अलैहिस्सलाम चयो भाऊ समझायो उन्हनि खे, मने कई कोन मुड़िया, रोके बि खे मथ करे कोन वेठो आहियां। फौरन मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खां माफ़ी घुरी, पाण लाइ बि घुरियाई, पंहिंजे भाउ जे लाइ बि घुरियाई। पर ॾिसो कावड़ में आयो छाजे करे? अल्लाह जी तौहीद जे करे। शिरक जे ख़िलाफ़ मोमिन जी दिल में अल्लाह जी तौहीद हूंदी आहे। सैयदना अली जे दिल में केतिरी तौहीद हुई। मूंखां हवालो ॿुध तुंहिंजे किताबनि जो, असांजी किताबनि जो। मुंहिंजा किताब सही बुखारी, सही बुखारी जो अज़ीम किताब। तुंहिंजा किताब बिहारुल अनवार, रिजाल कशी मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहिनि। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं ख़लीफ़ो थियो, बाद माण्हू अहिड़ा पैदा थिया जिन चयो अली तुंहिंजे अंदरि ख़ुदा जूं सिफ़तूं पैदा थी वयूं, तोमें ख़ुदाई सिफ़तूं पैदा थी वयूं। सही बुखारी, तिरमिज़ी, बिहारुल अनवार, रिजाल कशी, सब किताब मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहिनि। सैयदना अली छा कयो? पंहिंजे ग़ुलाम कंबर खे सॾाई, चई हिकिड़ी वॾी खाई खोटी वञे, उन में काठियूं उछलायूं वञनि ऐं बाहि ॾिनी वञे काठियुनि खे। जॾहिं मच तयारु थियो, सैयदना अली ऑर्डर ॾिनो, जिन माण्हुनि मूंखे चयो आहे त आउं ख़ुदा थी चुको आहियां, मुंहिंजे अंदरि ख़ुदाई सिफ़तुनि, सभिनी खे बाहि में साड़े छॾियो, सड़ी रख ॾी विया। सैयदना अली छो साड़ियो? इन जे लाइ त इन्हनि माण्हुनि मूंखे ख़ुदा छो चयो आहे, ख़ुदाई सिफ़तनि जो हामिल छो चयो आहे? या तौहीद जी गैरत। तॾहिं आउं चवंदो आहियां सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु असांजो हो, तव्हांजो कोन हो। अल्लाह जो प्यारो बानू, गयूर बानू, तौहीद परस्त, मुवहिद। उनखां पोइ अचो मुसलमाननि जो ॿियो ख़लीफ़ो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु। अॼु असांजी हालत छा आहे? मुंडी पायूं था, नफ़ो ॾींदी, नुक़सान खां बचाईंदी, बीमारी खे दूर कंदी, घर ते झंडो लॻायूं था, बाज़ोकात घर ते घोड़े जो नाल। ज़ुल्म जी हद कोन्हे? इहो घोड़े जो नाल आफ़त खां बचाईंदो, फ़ाइदा ॾींदो, बीमारियूं दूर कंदो, मुसीबतूं दूर कंदो, औलाद तोखे ॾींदो। घोड़े जो नाल, वणनि जी पूॼा, घोड़े जे नाले जी पूॼा, मुंडी जी पूॼा, हीअ असांजा अक़ीदा आहे। अक़ीदो सिखो सहाबा खां। सही बुखारी, मामूली किताब न। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु आयो आहे बैतुल्लाह में, मस्जिद हराम में, ऐं अची हजर अस्वद खे चुमी ॾे थो। तव्हां मां जेके दोस्त उमरो करे चुका हूंदा, हज करे चुका हूंदा, तिन खे मालूम हूंदो बैतुल्लाह जी हिकिड़ी कुंड में हजर अस्वद लॻल आहे, जंहिंखे चुमण जी हर मुसलमान तमन्ना कंदो आहे, हर मोमिन तमन्ना कंदो आहे। छो? तुंहिंजो शर्फ छा आहे, फज़ीलत छा आहे? अल्लाह जे नबी फरमायो, जे इन ई पत्थर खे हिकु दफ़ो ईमान जी हालत में चुमियो, क़यामत ॾींहुं अल्लाह इन पत्थर खे ॿ अखियूं ॾींदो जंहिंसां ॾिसंदो, ज़बान ॾींदो जंहिंसां ॻाल्हाईंदो, ऐं जंहिं बि ईमान जी हालत में चुमियो हूंदो पत्थर शाहिदी ॾींदो। रब चाहे पत्थर खां ॻाल्हाए छॾे, यादि रखी छॾे, अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। चाहे पत्थर खां ॻाल्हाए छॾे, चाहे बाहि खे ॿुधण जी ताक़त ॾे। ॾिसो पाण सगुरा फरमाइनि था त आउं मके में उन पत्थर खे सुञाणा थो जेको नबूवत मिलण खां अॻु में मूंखे सलाम कंदो। हालांकि पाण ॻाल्हायूं था चप आहिनि, ॼाड़ी आहे, ज़बान आहे, ॾंद आहिनि। पत्थर जा कहिड़ा ॾंद आहिनि? कहिड़ी ॼाड़ी आहे? पत्थर खे कहिड़ी ज़बान आहे?
अल्लाह चाहे पत्थर खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾेई छॾे, अल्लाह चाहे बाहि खे ॿुधण जी ताक़त ॾेई छॾे। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में उछलायो वियो, अल्लाह ताला छा हुकुम ॾिनो, या नारो कूनी बरदऊ व सलाम अला इब्राहिम, ऐं बाहि इब्राहिम ते थधी थी वञ ऐं सलामती वारी थी वञ। ऐं चवां थो अल्लाह उनखे हुकुम ॾिनो, बाहि थधी थी वई। बाहि खे कन आहिनि, बाहि जा कन आहिनि। रब चाहे बाहि खे ॿुधाए छॾे, रब चाहे पत्थर खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु आयो आहे, हजर अस्वद खे चुमे थो, सही बुखारी जी रवायत। ऐं पत्थर खे छा थो चवे, इन्नी लअअलमु अन्नक हजरुन ला तनफो वला तज़ुर्रु वलौला रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकब्बिरु मा क़बलतु। ऐं हजर अस्वद ऐं ॼाणा थो तूं हिकिड़ो पत्थर आहे। हाणे ॿुधो, कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि, सही भला तव्हां कब्रस्तान में वञो था, अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर चओ था, माना क़बर वारा ॿुधनि था तॾहिं सलाम चओ था न। यादि रखी छॾियो, सलाम दुआ आहे, इन जो इहो मक़सदु कोन्हे त क़बर वारा ॿुधनि था। ही ॾिसो, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु पत्थर सां ॻाल्हाए पियो। छा पत्थर खे कन आहिनि? छा पत्थर ॿुधे थो? बल्कि पंहिंजे अक़ीदे जो ऐलान करे थो। जेके भरिसां बीठल आहिनि तिन खे ॿुधाइण चाहे थो, मुंहिंजो अक़ीदो कहिड़ो आहे। ऐं पत्थर हजर अस्वद, ऐं सुञाणा थो तूं पत्थर आहीं, न तो में नफ़े जी ताक़त, न तो में नुक़सान जी ताक़त। अल्लाह जे नबी खे जेकॾहिं तोखे चुमंदे न ॾिसां हा, ऐं तोखे कॾहिं कोन चुमां। अक़ीदो आहे पाण जो, आहे पाण जो अक़ीदो। वरी तव्हां ॾिसो ॿियो हिकिड़ो अज़ीम सहाबी, अञा साम्हूं केतिरा माण्हू आहिनि जेके तौहीदी सॾाई नथा। कंहिंजो नालो वठां, ॻिची में धागा, ॻिची में तावीज़, हथ में कड़ा। अक़ीदो छा अथनि? ही तावीज़, धागो, कड़ो मूंखे नुक़सान खां बचाईंदो, बीमारी खां बचाईंदो, मूंखे फ़ाइदो ॾींदो। आहे न केतिरा मौलवी आहिनि जिन जो धंधो ऐं कारोबार तावीज़ करणु, धागो पड़ी ॾियणु। तूं चवीं थो मूंखे सहाबा सां मोहबत आहे, कॾहिं सहाबा जो अक़ीदो तूं पढ़ियो आहे? पढ़ियो आहे कॾहिं अक़ीदो? सहाबा जो अक़ीदो छा हो? असां वेही रहो न तव्हां, छा सहाबा जो अक़ीदो? सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु, असांजूं भेनरूं शायदि आवाज़ ॿुधंदड़ हुजनि, उन्हनि जे लाइ नसीहत आहे। घर में दाख़िल थियो, घर वारी जो नालो ज़ैनब। ज़ैनब जी ॻिची में धागो ॿधल। धागो छो ॿधो हुअई? पाण चवे थी मुंहिंजी अख में सूर हो, हिकिड़े यहूदी मूंखे पढ़ी ॾिनो, उहो पातम, सूर ख़तम थी वियो, सूर ख़तम थी वियो पाण सां। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि, साईं तव्हां वहाबी कोन था मञो, असांखे फ़ाइदो थियो आहे, फ़ाइदो थियो आहे, असीं कमु कंदासीं। पुटु कोन ते थियो, फलाणी दरगाह ते वियो आहियां, बास बासिम पुटु मूंखे पैदा थियो। यादि रखी छॾियो मुंहिंजो नुक़्तो। वरी तव्हांखे चवां थो, गंढ ॾेई छॾियो, दीन जो बुनियाद तजर्बो कोन्हे, दीन जो बुनियाद क़ुरान ऐं हदीस आहे। जेकॾहिं तजर्बन खे तव्हां दीन जो बुनियाद बनायो न, हिंदू जो रद्द कोन था करे सघो। हिंदू चवे थो मूंखे बुत फ़ाइदो ॾिनो, बीमारी बुत दूर कई, पुटु मूंखे बुत ॾिनो, कहिड़ो जवाब ॾींदे? छा बुत परस्ती सही थी वेंदी? दीन जो बुनियाद यादि रखी छॾियो, तजर्बा कोन्हनि, दीन जो बुनियाद क़ुरान ऐं हदीस आहे। जॾहिं अब्दुल्लाह बिन मसूद खे घरवारी चयो मुंहिंजे अख जो सूर दूर थी वियो, अब्दुल्लाह बिन मसूद चवे हा न, ज़ैनब जेकॾहिं फ़ाइदो थियो आहे त भले तोखे धागो ॿधो पियो हुजे। चयई सूर ख़तम थी वियो, ज़ैनब इहो धागो तोखे ॿधल ई हुजे, भली ॿधो पियो हुजे, छो त फ़ाइदो थियो आहे। यादि रखी छॾियो मुंहिंजो नुक़्तो, कॾहिं कॾहिं हराम शयुनि वॼा फ़ाइदा थी वेंदा आहिनि, पर उहा शइ हलाल कोन थींदी आहे। शराब हराम आहे पर फ़ाइदा आहिनि, सूअर हराम आहे पर हुन में के फ़ाइदा आहिनि। इहो दलील कोन्हे त फ़ाइदो थियो उहा शइ हलाल थी वई। अब्दुल्लाह बिन मसूद जॾहिं घरवारी जो जवाब ॿुधो, माथे करे वेही रहिया न, फ़ाइदो थी वियो,
न तौहीद दी गैरत ॾिसो तौहीद छाखे चइबो आहे अॻिते हथ वधाए धागो टोड़े परते उछलाए ऐं पोइ छा थो चवे अंतुम आल अब्दुल्लाह लअगनिया वली शिरक अब्दुल्ला जा घर वारो अब्दुल्ला जी घरवारी तोखे शिरक जी ज़रूरत न आहे तू शिरक खां बेनियाज़ और सभिनी दोस्तनि खां पुछणु चाहियां थो अब्दुल्ला बिन मसूद धागे खे शिरक चयो या कोन चयो पोइ तूं माण्हू खे पढ़ी छो थो वञी छा अल्लाह जे नबी करे धागो पढ़ी ॾिनो के साहबी खां सही सनद सां साबित आहे त हुन धागो पढ़ी ॾिनो हुजे हुन तावील कयो हुजे आहे कंहिं जुरत हिकिड़ी हदीस मूंखे ॾेखारे सही सनद सां अल्लाह करी साहब जो अक़ीदो आहे अॼु पाण अपनायो धागो तोड़े परते छाए थो इहे कमज़ोरियूं घणो करे औरतुनि में हूंदियूं आहिनि अञा अॻिते हलो अक़ीदो सिखणो आहे जी साईं ज़िक्र कयो बि यादि रखी छॾियो सहाबा किराम ताबईन तबो ताबईन ऐं सलफ सालहीन मुहद्दिसीन किराम सभिनी जो अक़ीदो आहे त अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे उनजो इल्म हर जाइ ते आहे का शइ बि ॻाल्हि कोन्हे पर अल्लाह ताला पाण अर्श ते मुस्तवी आहे हाणे हदीस पेश करियां थो मौकूफन रिवायत आहे ऐं रिवायत करण वारो केरु अब्दुल्ला बिन मसूद जंहिंजे बारे में हनफी हज़रात चवंदा आहिनि दुरे मुख्तार में लिखियल आहे त असांजी फ़िक़ह जो बुनियाद अब्दुल्ला बिन मसूद रखियो अक़ीदो क़बूल कंदे अक़ीदो क़बूल कंदे रिवायत आऊं तो पेश कयां किताब खोले ॾिस हवालो मौजूद आहे या कोन्हे न हुजे मुंहिंजे गले वाजण अल मौजमुल कबीर तबरानी रद्द अल जहमिया इमाम उस्मान बिन सईद दारमी सही सनद सां वाक़ियो मौजूद आहे अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु चवे थो कि दुनिया जो हेठियों आसमान जेको हेठियों आसमान आहे ऐं उन खां पोइ मथे जेको आसमान आहे ॿिए नंबर वारो ॿिन्ही जे विच में 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़ासिलो आहे वरी चवे थो त छहों आसमान ऐं पंजे आसमान जे विच में 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़ासिलो आहे वरी पंजे चौथे जे विच में चौथे ऐं टीं जे विच में टियों ऐं ॿियों उन जे विच में बल्कि छहों ऐं सतों उन जे विच में सभिनी आसमान जे दरमियान 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़ासिलो मथे सतों आसमान आहे पोइ छहों आसमान पोइ पंजूं पोइ चौथूं पोइ टियों पोइ ॿियूं पोइ आख़िरी जेको हेठि आहे इहो हिकु नंबर वारो आहे सभिनी ॿिनि जे विच में छहें ऐं सतें जे विच में 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़ासिलो आहे अब्दुल्ला बिन मसूद चवे थो उन खां पोइ चवे थो सतों आसमान ऐं अल्लाह जी कुर्सी अल्लाह अकबर अल्लाह जी कुर्सी का मामूली कोन्हे तमामु वॾी आहे ॿिन्ही जे विच में 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़र्क़ु आहे वरी चवे थो कुर्सी ऐं मथे बि पाणी आहे मथे बि पाणी अथव क़ुर में बि अल्लाह जो ज़िक्र कयो आहे उन पाणी ऐं कुर्सी जे विच में 500 सालनि जी मुसाफ़िरी जो फ़ासिलो आहे हाणे अब्दुल्ला बिन मसूद छा थो चवे त उन ई पाणी ते अल्लाह जो अर्श आहे उन ई पाणी ते अल्लाह जो अर्श आहे क़ुर में बि अल्लाह ज़िक्र कयो आहे वहुव अला अर्शिही व यालमु मा अंतुम अलैह मूंखे तावील करे ॾेखार लफ़्ज़नि जी तावील माना असल माना खां हटाए के ॿी माना करणु अब्दुल्ला बिन मसूद चवे थो अल्लाह उन ई अर्श ते आहे मथे आहे ऐं हू ॼाणे थो तव्हां जेकी कुझु करियो पिया जंहिं बि हाल में आहियो अल्लाह खे पूरो इल्मु आहे अब्दुल्ला बिन मसूद खां सही सनद सां रिवायत उनजो अक़ीदो छा आहे अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे बल्कि इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह असांजा दोस्त न असीं हनफी आहियूं इमाम साहब जो अक़ीदो छा आहे ख़बर अथव मुख़्तसर ॿुधायां थो इमाम साहब चवे थो जेको माण्हू अल्लाह खे अर्श ते नथो मञे उहो काफ़िर आहे काफ़िर आहे हवालो 3 किताबनि जो मता चवी पहिरियों किताब तव्हांजो हनफी आलिम मुल्ला अली कारी अल फ़िक़्हुल अकबर जी शरह लिखी आहे उनजो हवालो ॿियो हवालो उहो आहे इमाम ज़हबी जो किताब किताबुल उलूम उन जे अंदर बि रिवायत मौजूद आहे ऐं टियों हवालो अक़ीदत तहाविया जी शरह
इब्नु अबिल इज़ हनफी रहमतुल्लाह अलैह शरह लिखी आहे, मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे। टिन किताबनि जा हवाला इमाम शाफी इमाम अबू हनीफा चवे थो जेको अल्लाह खे अर्श ते नथो मञे काफ़िर आहे। मूंखे ॿुधायो हाणे कंहिंजो अक़ीदो इमाम साहब सां मिले थो, असांजो या तव्हांजो? ही साहबा जो अक़ीदो आहे कि हिकिड़े साहबी कोन चयो आहे अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूद आहे, कंहिं बि कोन चयो आहे। असांखे साहबा जो अक़ीदो क़बूल कोन्हे। अचो अमल ॾांहुं, अचो अमल ॾांहुं। साहबा कीअं अमल कंदा हुआ, अॼु अमल पाण में आहे। पाण सगोरा मक्के खां हिजरत करे मदीने आया, 17 महीना तकरीबन बैतुल मक़दिस ॾांहुं मोह करे नमाज़ पढ़ंदा रहिया, तकरीबन 17 महीना। पर सदन तमन्ना छा हुई? अल्लाह बैतुल्लाह खे क़िबलो बनाए। अल्लाहु अकबर। नेठ हुक्म नाज़िल थियो अल्लाह जी तरफ़ां, बैतुल्लाह खे क़िबलो बनायो वियो। पाण सगोरन मदीने जे अंदर सहाबा खे नमाज़ पढ़ाई, बैतुल्लाह ॾांहुं मोह करे। उन ज़माने में जेका मस्जिद कुबा आहे सा मदीने खां ॿाहिरि हुई, हींअर मदीने शहर में आहे। हींअर मस्जिद कुबा मदीने शहर में आहे, उन वक्त में ॿाहिरि हुई। फजर जो टाइम आहे, सहाबा नमाज़ पढ़ी रहिया आहिनि, अञा उन्हनि ताईं ख़बर कोन पहुती आहे त बैतुल्लाह खे क़िबलो बनायो वियो आहे। बैतुल मक़दिस ॾांहुं मोह करे नमाज़ पढ़नि पिया ऐं हिकु रकात पढ़ी चुका आहिनि। यादि रखिजो, हिकु रकात पढ़ी चुका आहिनि। रुकू में आहिनि। तेसि ताईं हिकिड़ो सहाबी जे अल्लाह जे नबी सां गॾु नमाज़ पढ़ी हुई, बैतुल्लाह ॾांहुं मोह करे अची उते पहुतो। ॾिसे त सहाबा बैतुल मक़दिस ॾांहुं अञा बि मोह करे नमाज़ पढ़नि पिया। अची रड़ करे चई, इन्न रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द उन्ज़िल अलैहिल क़ुरआन फउमिर अन यस्तक़बिल काबत। ऐं साहबियो, अल्लाह जे नबी ते क़ुरान नाज़िल थी चुको आहे। अल्लाह हुक्म ॾिनो आहे त हाणे काबे खे बैतुल्लाह खे पंहिंजो क़िबलो बनायो। सहाबा किराम रुकू जी हालत में चाहीनि हा, नमाज़ पूरी कनि हा, उन खां पोइ अॻी नमाज़ ज़ोहर नमाज़ बैतुल्लाह ॾांहुं मोह करे नमाज़ पढ़ंदा न। हदीस सां लफ़्ज़ रुकू जी हालत में सहाबा बैतुल मक़दिस खां फिरी बैतुल्लाह ॾांहुं थी विया। हीअ आहे इताअत रसूल, हीअ पैगंबर जो चयो वञे नमाज़ जी हालत में। अॼु उहा शइ पाण में आहे। हदीसूं अचनि थियूं, रद्द करियूं था, हदीसूं अचनि ठुकरायूं था। अदा मुंहिंजे इमाम जो कौल कोन्हे, मुंहिंजे मौलवी कोन चयो आहे। अल्लाहु अकबर। तव्हांखे ॿुधायां सहाबा कीअं अमल कंदा। उन दौर जूं औरतूं, सैयदा उम्मे हबीबा अल्लाह जे नबी जी घरवारी आहे। घणियूं घरवारियूं हुयूं? 11। उम्मे हबीबा आहे केरु? तारुफ कराईंदो हलां। सैयदना अबू सुफियान जी न्याणी आहे ऐं सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु जी भेण। तंहिंजे करे मुहद्दिसीन किराम तकरीबन 20-25 हवाला मूं वटि मौजूद आहिनि, जिन अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु खे खालुल मोमिनीन चयो आहे। मोमिननि जो मामू। मामू कंहिंखे चइबो आहे? मां जो जेको भाउ हूंदो आहे तंहिंखे मामू चइबो आहे न। करीबन 20-25 हवाला मूं वटि मौजूद आहिनि। वॾा वॾा मुहद्दिस उन्हनि चयो आहे त अमीर मुआविया खालुल मोमिनीन आहे, मोमिननि जो मामू आहे। उहा उम्मे हबीबा चवे थी, समेतो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे नबी खां ॿुधम हदीस, मन सल्ला इस्नतै अशरत रकातन फी यौमिन व लैलतिन बुनिय लहू बिहिन बैतुन फिल जन्नह। सही मुस्लिम जी हदीस आहे त जंहिं माण्हू ॾींहं राति में 12 रकातूं पढ़ियूं, 12 रकातूं, उन जे लाइ जन्नत में अल्लाह जे तरफ़ां घर ठाहियो वञे। 12 रकातूं कहिड़ियूं? पहिरीं ॿुधाईंदो हलां। फजर नमाज़ जूं 2 रकातूं सुन्नत, वरी ज़ोहर नमाज़ जूं पहिरियां ई 4 सुन्नत, 6 थी वयूं, बल्कि 4 इहे ऐं 2 6 थी वयूं। वरी ज़ोहर खां बाद वारी सुन्नत 8 थी वयूं। मगरिब खां पोइ 2 सुन्नत 10 थी वयूं। इशा खां पोइ 2 रकातूं सुन्नत, घणियूं थियूं? 12 सुन्नत नमाज़ जे ॾींहं राति में पढ़ी 12 रकातूं, उन जे लाइ जन्नत में घर ठाहियो वञे थो। उम्मे हबीबा चवे थी, जॾहिं खां हदीस अल्लाह जे नबी खां ॿुधी अथव, मूं कॾहिं 12 रकातूं कोन छॾियूं। वरी उन खां रिवायत करण वारो ताबई अनबसा चवे थो, मूं जॾहिं खां हदीस उम्मे हबीबा खां ॿुधी आहे, मूं कॾहिं 12 रकातूं कोन छॾियूं आहिनि। वरी उन खां हेठि
अमर बिन औस चवे थो मूं पंहिंजे शेख अनबसा खां जॾहिं खां हदीस ॿुधी आहे मूं 12 रकातूं कोन छॾियूं आहिनि। वरी उन खां हेठि रावी नोमान बिन सालिम चवे थो जॾहिं खां हदीस अमर बिन औस खां मूं ॿुधी आहे मूं ये 12 रकातूं कोन छॾियूं आहिनि। 4 रावी हदीस जा 4 रावी नोमान बिन सालिम, अमर बिन औस, अनबसा, उम्मे हबीबा 4 रावी हदीस रिवायत कनि था ऐं 12 रकातूं जिंदगी भर पढ़ंदा रहिया। या अल्लाह जे नबी जी सुन्नत सां बाबत आहे पाण में या प्यारे पैगंबर जी सुन्नत सां बाबत। बल्कि ॿुधाईंदो हलां जॾहिं अल्लाह जे नबी जी हदीस अची वेंदी हुई मुक़ाबले में पीर जो कौल हुजे छॾे ॾींदा हुआ। अॼु तूं पीर खे कोन थो छॾी, मौलवी खे कोन थो छॾी, इमाम खे कोन थो छॾी, हू त सहाबी जे कौल खे छॾे ॾींदा हुआ। दलील तव्हांखे ॿुधाईंदो हलां सैयदना अब्दुल्लाह बिन उमर मौजूद आहे। ख़बर अथव केरु आहे? अब्दुल्लाह बिन उमर सैयदना उमर बिन ख़त्ताब जो पुटु आहे, पाण बि सहाबी आहे। वेठो आहे तेसि ताईं हिकिड़ो माण्हू हली आयो जामे तिरमिज़ी जी हदीस सही सनद सां चई अब्दुल्लाह हिकिड़ो मसलो त मूंखे ॿुधाए। कि कहिड़ो मसलो? कि तव्हांजो वालिद पहिरीं पुछाई हज तमतो जाइज़ आहे या न? हज तमतो यादि रखी छॾियो हज जा 3 क़िस्म आहिनि। या ॻाल्हि ज़हन में विहारियो 3 क़िस्म आहिनि। को माण्हू ख़ाली हज करे उनखे हज इफ़राद चइबो आहे। जेकॾहिं उमरो ऐं हज हिकिड़े अहराम में करे उनखे किरान चइबो आहे। ऐं टियों जेको अफ़ज़ल क़िस्म आहे हज तमतो फ़ाइदो वठणु। पहिरीं अहराम ॿधी रवानो थींदो पाकिस्तान खां, उमरो कंदो, अहराम लाइ छॾींदो, बाक़ी आम कम जेके पहिरीं मने हुआ सभु कंदो। वरी 8 तारीख़ ज़िलहिज्जा जी अहराम ॿधंदो हज जे लाइ। माना हिकिड़े सफ़र में उमरो बि करे वियो, हज बि करे वियो। विच वारो जेको अरसो आहे उन में हलाल हुजण जो फ़ाइदो वरिताई। जेके शयूं अहराम जी हालत में हराम हुयूं से सभु ख़तम थी वियूं, हाणे जाइज़ आहिनि, सभु कमु करे सघे थो जॾहिं आम कपिड़नि में हूंदो आहे। वरी वञी 8 तारीख़ अहराम ॿधंदो आहे, इनखे हज तमतो चइबो आहे। हज जो अफ़ज़ल क़िस्म आहे। पुछण लॻोसी जाइज़ आहे या न? जाइज़ आहे। जिसी तव्हांजो वालिद उमर फारूक मने कंदो हो। हाणे जवाब तूं त मौलवी जी ॻाल्हि थो करी न, तूं त इमाम जी ॻाल्हि थो करी जेको सहाबी बि कोन्हे। अब्दुल्लाह खे छा चयो? तव्हांजो वालिद उमर बिन ख़त्ताब मने कंदो। हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां मतां को ग़लतफ़हमी जो शिकार थिए। को बि सहाबी ॼाणी वाणी करे अल्लाह जे नबी जी सुन्नत जी मुखालफ़त कोन कंदो। थी सघे थो हदीस न पहुती हुजे, थी सघे थो वेसर थी वई हुजे, थी सघे थो हुनजो पंहिंजो को ज़ाती इज्तिहाद हुजे। भई वेसर बि थी वेंदी आहे न, वेसर बि थी वेंदी आहे। इंसान आहे, सिर्फ़ अल्लाह जी ज़ात आहे जंहिंखे वेसर कोन्हे। या हदीस न पहुती हुजे, या अबू बकर सिद्दीक़ वेठो आहे, हिकिड़ी पोड़ी हली आई, अबू दाऊद जी हदीस आहे, उनजो पोटो गुज़ारे चुको। चवण लॻी अबू बकर आउं हुनजी ॾाॾी आहियां, पोटे जी मिल्कियत में मुंहिंजो को हिसो आहे? पोटे जी मिल्कियत में ॾाॾी जो को हिसो आहे? सैयदना अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो ख़लीफ़ो कि मूंखे मालूम कोन्हे, क़ुरान वञा हदीस वञा मूंखे मालूम कोन्हे, पर हींअर वञ ऐं सहाबा सां मशवरो करे वठां। ॾिसो केतिरा अज़ीम इंसान हुआ। हर हदीस हर माण्हू खे मालूम कोन हूंदी आहे। यादि रखो सैयदना अली रज़ी अल्लाह जे दौर जे अंदरि जेके इहे ज़िंदीक़ पैदा थिया जिन चयो अली तूं ख़ुदा थी चुको ई, हज़रत अली रज़ी अल्लाह उनखे साराए छॾियो। जॾहिं ख़बर पइती अब्दुल्लाह बिन अब्बास ताईं, तॾहिं चयाई जेकॾहिं आउं उते मौजूद हुजां हा त सैयदना अली खे चवां त साड़ायो न, क़त्ल भले करायो। छो त अल्लाह जे नबी फरमान आहे ला तुअज़्ज़िबू बिअज़ाबिल्लाह, बाहि अल्लाह जो अज़ाब आहे, बाहि सां कंहिंखे न मारियो, साड़े न मारियो, अल्लाह जहन्नम जे अंदरि बाहि जो अज़ाब कंदो। अब्दुल्लाह बिन अब्बास जी ॻाल्हि जॾहिं पहुती हज़रत अली ताईं, ॾिसो छा चई सादाका इब्न अब्बास, इब्न अब्बास सचो आहे। थी सघे थो कॾहिं वेसर थी वञे, थी सघे थो हदीस न पहुती हुजे, पर साहब जी अज़मत ॾिसो। अबू बकर सिद्दीक़ छा चयो? हींअर मोटी वञ, मशवरो करिया साहबा सां, मशवरो कयई। मुगीरा बिन शोबा चयो अल्लाह जे नबी वटि अहिड़ो मसलो पेश थियो हो, ॾाढी हली आई, पोटे जी मिल्कियत मां हिसो वठण, उनखे 6 हिसो ॾिना।
अबू बकर सिद्दीक को शायद आए मोहम्मद बिन मसलमा थी बीठो जैसी आऊं शायद आया अल्लाह के रसूल उनके छो हिस्सो ॾियारे ॾिसो फौरन कबूल कराई तकबर कोन कराई त मूंखे हदीस मालूम न आहे हिननि खे कीअं मालूम थी वई छा मूंखां वॾा आलिम आहिनि उहे माण्हू अज़ीम हुआ हक़ जा मुतलाशी हक़ जा पैरोकार फौरन कबूल कराई ऐं पोड़ी खे सॾे उनखे छो हिस्सो ॾिनई त हिते सैयदना उमर बिन ख़त्ताब जे बारे में जेका हुन ॻाल्हि कई तव्हांजो वालिद मने कंदो थी सघे थो हदीस न पइती हुजे पर अब्दुल्ला बिन उमर छा जवाब ॾिनो अल्लाहु अकबर याद करियो दोस्तों जेके मौजूद आहियो सहाबी छा जवाब ॾिनो हदीस जे मुक़ाबले में पीउ जो कौल वालिद जो कौल पेश कयो वियो आहे उन सवाल करण वारे खे चयाई ॿुध अमरो अबी युत्तबो अम अमरो रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा बाना मूंखे ॿुधाए अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि मञबी या बाबे जी ॻाल्हि मञबी कंहिंजी ॻाल्हि मञबी मूंखे तूं ॿुधाए प्यारे पैगंबर जो फरमान मञबो या मुंहिंजे पीउ जी ॻाल्हि मञबी ॻाल्हि त अल्लाह जे रसूल जी मञबी कि लक़द सलहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ अल्लाह जे नबी जो कमु कयो आहे पीउ जी ॻाल्हि खे रद्द करे थो हदीस जे मुक़ाबले में या साहब जो अमल अॼु उहा शइ आहे पाण कोन्हे ऐं ॿुधाईंदो हला साहबा किराम अल्लाह जी इबादत कई मोहबत ऐं प्यार सां ऐं इबादत में सभ खां आला दर्जो नमाज़ जो इबादत में सभ खां आला दर्जो नमाज़ जो आहे इहा इबादत आहे पंज वक्ती नमाज़ जंहिंजो तोहफ़ो अल्लाह जे नबी खे महराज जे मौके ते मिलियो महराज जे मौके ते तंदुरुस्त आहे ठीक ठाक आहे हिकिड़ो वक्त नमाज जो माफ़ कोन्हे जेसि ताईं जीअरो आहे होश आवाज़ काइम आहिनि हिकिड़ो वक्त माफ़ न आहे यादि रखो तव्हीं सम्झो वेठा आहियो त पंहिंजी मर्ज़ी न हिकिड़ो टाइम नमाज जो माफ़ कोन्हे तव्हीं तंदुरुस्त वयो ज़िंदा वयो दिमाग़ में कम करे पियो होश आवाज़ काइम आहिनि अॼु नमाज पाण कीअं था पढ़ूं माफ़ कजो मुझो दावत फिक्र आहे दावत फिक्र कहते हमलो कोने ॿुधो पिया मुंहिंजी ॻाल्हि फलाणियूं वारो यादि करियो ऐं मूंखे को बि जवाब ॾे फोन करे व्हाट्सएप ते ऐं जवाब क़बूल करण लाइ तयारु आहियां या असांजी मक़ामी जमात खे जवाब लिखी ॾे असांजा दोस्त ही आंगूठो पापड़ियुनि खे लॻाए ऐं नमाज़ शुरू कंदा आहिनि अल्लाह अकबर चई कंहिं बि सही हदीस में बल्कि ज़ईफ़ हदीस में आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाइण जो सबूत ई न आहे हा अबू दाऊद जी जेका ज़ईफ़ रिवायत आहे उन में एतिरो ज़िक्र आहे ज़ईफ़ सही कोन्हे त आंगूठा जेके हथनि जा से कननि जी पापड़ियुनि जे बराबरि खणंदा हुआ उन में लिखियलु छा आहे अबू दाऊद जी रिवायत बराबरि खणंदा हुआ कननि जी पापड़ियुनि जे बराबरि आंगूठा खणंदा हुआ पर इहा हदीस ज़ईफ़ आहे हुज्जत कोन्हे पर लॻाइण जो ज़िक्र त ज़ईफ़ हदीस में बि कोन्हे ज़ईफ़ हदीस में बि आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाइण जो ज़िक्र कोन्हे जेकॾहिं हुजे मूंखे को ॾेखार टच करण छुअण पोइ छा आहे सदियुनि खां अमल कंदा अचो अबे ॾाॾे जो तरीक़ो आहे बसि दीन आहे तहक़ीक़ जो नालो हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन अल्लाह फरमाए तो सच्चा आयो दलील आ को माण्हू खे दलील पेश करे ॾेखारे ये आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाइण हत्ता के मौलाना अब्दुल लखनवी मशहूर हनफी आलिम आहे उहो लिखे थो का हदीस कोन्हे त आंगूठा कननि जी पापड़ियुनि खे लॻाया वञनि उन खां पोइ ॿुधाईंदो हलां अज़ीम सुन्नत अल्लाह जे नबी जी अल हदीसो तव्हां खुश नसीब प्यारे पैगंबर जी उहा सुन्नत जंहिं ते अल्लाह जे नबी हमेशा अमल कयो हिकिड़ी निमाज़ बिना रफ़ुल यदैन जे कोन पढ़ी अथनि निमाज़ शुरू करण महिल रुकू में वञण वक़्तु उथण वक़्तु ॿिनि रकातनि खां उथण महिल पंहिंजा हथ कुलनि जे बराबरि खणण पाण सगुरा खणंदा हुआ अल्लाह जे नबी हमेशा निमाज़ रफ़ुल यदैन सां पढ़ी चवंदा आहिनि मनसूख आहे ठीकु आहे हाणे हिकिड़ो हवालो पेश करियां थो यादि करियो भला हिकिड़ो सवाल तव्हां पुछां थो जेकॾहिं मनसूख हुजे हा रफ़ुल यदैन त छा सहाबा अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ कंदा
सोचो कंदा मनसूख हुजे छा सहाबा रफुल यदैन प्यारे पैगंबर जी वफ़ात खां पोइ कंदा कॾहिं कोन करे थी नथो सघे। हाणे रिवायत पेश करियां थो इमाम बुखारी जो किताब जुज़्उ रफ़इल यदैन मूं वटि मौजूद आहे। ऐं सिंध वासियो ख़ुशख़बरी तव्हांखे हुजे छा अल्लाह ताला असांजे अंदरि आलिम पैदा कया आहिनि। इहो किताब जेको इमाम बुखारी जो आहे सॼो किताब रफ़ुल यदैन जे हक़ में लिखियलु आहे। इन ते तहक़ीक़ कंहिं कई आहे, तख़रीज कंहिं कई आहे, शेखुल अरब वल अजम सैयद बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह आहिनि हदीस जो आलिम सईदाबाद सां तालुक रखंदड़ जेके पीर झंडे वारो चवंदा हुआ तहक़ीक़ शाह बदियुद्दीन रहमतुल्लाह अलैह जी बैरूत मां शाया थियो आहे मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे। ऐं हिते हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदो वञा इहो मुंहिंजो कर्ज़ आहे ॾिसां केरु थो जवाबु ॾे। मुहद्दिसीन किराम रफ़ुल यदैन जे हक़ में किताब लिखिया अलॻि किताब जी इमाम बुखारी जो किताब आहे, इमाम सुबकी जो किताब आहे, लेकिन के मुहद्दिस रफ़ुल यदैन छॾण जे हक़ में किताब कोन लिखियो। जेकॾहिं केरु दलीला पेश करे डॉक्टर साहब फलाणे मुहद्दिस रफ़ुल यदैन छॾण जे हक़ में पूरो किताब लिखियो आहे, सुवाल ई पैदा नथो थिए, हक़ में किताब लिखिया अथऊं। हाणे इन ई किताब में इमाम हसन बसरी अज़ीम ताबई इमाम आहे जिनजी सवे सहाबा सां मुलाक़ात आहे। इमाम हुमैद बिन हिलाल अज़ीम ताबई इमाम आहे, उनजी बि केतिरनि सहाबा सां मुलाक़ात आहे। ॿई ॼणा चवनि था असां सहाबा खे ॾिठो निमाज़ पढ़ंदे जॾहिं रुकू में वेंदा हुआ, रुकू खां उथंदा हुआ, हथ खणंदा हुआ रफ़ुल यदैन जे लाइ कअन्नमा अयदीहिम मराविह, उनजा हथ ईअं हूंदा हुआ जी विझड़ियूं हुजनि। माण्हू वाह कंदो आहे न विझड़ियुनि सां, ईअं उनजा हथ हूंदा हुआ सही सनद सां। हसन बसरी हुमैद बिन हिलाल आउं पुछां थो अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे, ॿ टे वक़्त तव्हीं मानी खाओ था, जेकॾहिं मनसूख हुजे हा त सहाबी जो अमल कीअं पेश करे हा ताबई सहाबा कीअं रफ़ुल यदैन कनि हा, कीअं हसन बसरी ॾिसे हा, कीअं हुमैद बिन हिलाल ॾिसे हा। मता के शक पवे साईं अञा अल्लाह जो रसूल जेको आहे सो माना ज़िंदा हो तॾहिं ॾिठो हूंदाई ना। इमाम हसन बसरी ऐं इमाम हुमैद बिन हिलाल पैदा ई तॾहिं थिया, दुनिया में ई तॾहिं आया जॾहिं अल्लाह जो नबी दुनिया में हो ई कोन, वफ़ात करे चुका, तंहिंखां पोइ पैदा थिया, तंहिंखां पोइ ॾिठो अथनि सहाबा किराम खे रफ़ुल यदैन कंदे। अल्लाहु अकबर, हेॾो अज़ीम अमल असीं छॾे वेठा आहियूं। हा वितर नमाज़ में रोज़ाने करियूं था, अल्लाहु अकबर तकबीर चई रफ़ुल यदैन करे दुआ कुनूत पढ़ंदा आहियूं। इहा रफ़ुल यदैन अल्लाह जे नबी कॾहिं कोन कयो, रोज़ कंदा आहियूं। ऐं जेका कॾहिं छॾी न आहे करण लाइ तयारु कोन्हे। अल्लाह जा बानो ज़िद जी ॻाल्हि कोन्हे, अवां ते हमलो करणु मक़सूद कोन्हे, हक़ जी ॻाल्हि आहे। अल्लाह जे नबी जो फरमान सल्लू कमा रअयतुमूनी, ओ सल्ली नमाज़ हीअ पढ़ो जी मूंखे पढ़ंदे ॾिसो था। उन खां पोइ ॿ वाक़िया ॿिया ॿुधायां थो, कलाक थियण वारो आहे त सहाबा जो अमल छा हो। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु असांजे हिन मुल्क जे अंदरि केतिरा वाक़िया पेश कनि था। छोकिरियूं घरां निकिरी वञनि थियूं, कोर्ट में शादी कनि थियूं, पीउ नाराज़ हूंदो आहे, जज चवंदो आहे निकाह सही आहे, ऐं केतिरा मौलवी बि आहिनि जेके फतवा लिखी ॾींदा आहिनि छोकिरी घरां भॼी वञे ऐं वली राज़ी न हुजे, पीउ राज़ी न हुजे तॾहिं बि निकाह थी। ख़बर अथव सहाबा जो अमल छा हो। अल्लाह जे नबी हदीस त आहे ला निकाह इल्ला बिवलियन, वली राज़ी न आहे, पीउ राज़ी न आहे, निकाह कोन थींदो। बल्कि ॿुधाईंदो हलां सैयदना उमर बिन ख़त्ताब, सैयदना अली बिन अबी तालिब, ॿई अज़ीम सहाबी उन्हनि माण्हुनि खे सलाह ॾींदा हुआ जेके बिना वली जी रज़ामंदी जे निकाह छोकिरी कंदी हुई, उनखे बि सज़ा ॾींदा हुआ, निकाह करण वारे मर्द खे बि सज़ा ॾींदा। ऐं हिकिड़ो ॿियो नुक़्तो ॿुधंदा हलो, वॾो नुक़्तो आहे इमाम हाफ़िज़ इब्न हजर रहमतुल्लाह अलैह जे बुखारी जी शरह लिखी आहे, फतुल बारी मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे। लिखे थो हिकिड़ो भेड़ो सहाबी न आहे, सभु सहाबा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़, वली राज़ी न आहे, निकाह कोन थी, कंहिं सहाबी जो इख़्तिलाफ़ कोन्हे। फतुल बारी अॼु बि ॾिसी सघे। ऐं हवालो अल औसत इब्न मुंज़िर जो किताब मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहे। इमाम इब्न मुंज़िर में चवे थो त सहाबा जो इत्तफ़ाक़ आहे, वली राज़ी न आहे, निकाह कोन थींदो।
अॼु कंहिंजो अमल आहे? मूंखे ॿुधायो ज़ुल्म कोन्हे? जे पीउ वीचारे सिंधी में चइबो आहे ॼणियो ऐं निपायो, 18 साल जी थी छोकिरी घरां भॼी वई, चवे थी बाबा मूंखे विकिणे पियो, पोड़े सां परणाए पियो, बाबा मां मूंखे जान जो ख़तरो आहे, भाइरनि मां मूंखे जान जो ख़तरो आहे। ज़ुल्म कोन्हे? केॾो ज़ुल्म आहे? पर मौलवी वेठा आहिनि फतवाऊं ॾी लॻा निकाह सही आहे। यादि रखी छॾियो नुक़्तो, वरी ॿुधी छॾियो, निकाह सही तॾहिं थींदो जॾहिं वली माना पीउ बि राज़ी हुजे, छोकिरी बि राज़ी हुजे। पाण वटि बि ज़ुल्म आहे, न्याणी खां पुछंदा ई कोन्हे। ॼण नऊज़ बिल्ला हिकिड़ी बकरी हुजे, कन मां झले ॿिए जे हवाले, न्याणी खां पुछणो आहे। ऐं उन टाइम ते न जॾहिं सभु कम तव्हां लाहे चुका, कार्ड विराइजी विया, शादी हाल बुक थी वियो, ॾाज जो सामान वठिजी वियो, सभु कम थी विया। हाणे टे चङा मुड़ुस उन राति वञी पहुचंदा आहिनि, बाबा तोखे फलाणे सां परणायूं था, तोखे क़बूल आया कोन्हे। हाणे न्याणी छा इनकार कंदी दिमाग़ी? हाणे पीउ जो पटको धूड़ कंदी? हाणे तव्हां रस्म पिया कयो, रस्म जी इस्लाम में अहमियत कोन्हे। न्याणी खां तॾहिं पुछो जॾहिं रिश्तो तय पिया करियो, मंगरू करियो पिया। पीउ पुछे वो यस्तमिर अबूहा फी नफ्सिहा, अल्लाह जो नबी फरमान है, पीउ पंहिंजी न्याणी खां पुछे पुट सी तुंहिंजी शादी फलाणे सां कराइण वारा आहियूं, तोखे क़बूल आहे? उन टाइम ते पुछो जॾहिं पुछण जी अहमियत आहे। हाणे सभु कम लाहे छॾिया। असां वटि रवाज आहे, तव्हां वटि ॿुधो, वनवाह बि चवंदा आहिनि, वनाह बि चवंदा आहिनि। उन में छोकिरी खे विहारे छॾियो, अखिया ॿधा पिया आहिनि, निभागी ज़हनी मरीज़ थी वई हुई, सही न? 8 ॾींहं हुनखे हिकिड़े पासे विहारियो वेठा आहिनि, कार्ड विराइजी विया हलिया, ॾाज जो सामान घर में मौजूदु आहे। हाणे पुछनि पिया तोखे निकाह क़बूल आहे? हाणे इनकार कंदी? कुझु त कुल खां कमु वठो। दीन खे तव्हां रस्म बनायो आहे, मज़ाक बनायो आहे? दीन रस्म आहे, मज़ाक आहे? उन टाइम ते न्याणी खां पुछो जॾहिं रिश्तो तय करियो पिया। हीअ रस्म कोन्हे, इन जी अहमियत आहे। अल्लाह अकबर। जेसि ताईं न्याणी राज़ी न निकाह कोन थी, नबी साहब फरमायो फिल अबद फला जवाज़ अलैहा, छोकिरी इनकार करे ज़बरदस्ती कोन थींदी। कॾहिं कॾहिं इहे बि थींदो आहे जॾहिं छोकिरी जी ॻाल्हि तव्हां नथा रखो, पोइ घरां भॼी वञनि थी। जेकॾहिं छोकिरी शादी करणु चाहे थी, ख़ानदान बि सुठो आहे, छोकिरो बि सुठो आहे, पर तव्हांजी बिरादरी जो कोन्हे, को फ़र्क़ु कोन थो पवे। कहिड़ो फ़र्क़ु पवे थो? इस्लाम में बिरादरी शर्त आहे। अल्लाह जे नबी 11 शादियूं कयूं, माइट घणियूं हुयूं? हिकिड़ी माइट पुफी जी थी ज़ैनब, 10 घर वारियूं गैर मजाए। हिकिड़ी पुफी जी थी 10 घर वारियूं गैर माए। जेकॾहिं माण्हू सुठा आहिनि, शरीफ़ आहिनि, बाअख़लाक़ आहिनि, छोकिरो बि सुठो आहे, ऐं छोकिरी इरादो करे थी माशाअल्लाह परणाए ॾियो, अहिड़ो फितनो पैदा न करियो, इनकार न करियो, सुभाणे छोकिरी घरां भॼी न वञे। पंहिंजो पटको धूड़ करायो ऐं हुनखे बि तव्हां ज़लील कयो। अकुल खां कमु वठो, उनजो हक़ आहे। जिंदगी उनखे गुज़ारणी आहे, तोखे कोन्हे गुज़ारणी। तूं सुभाणे मरी वेंदे चंद सालनि में, हू नौजवान आहे, अञा जिंदगी उनखे गुज़ारणी आहे। न्याणी खे हक़ ॾियो। निकाह तॾहिं सही थींदो जॾहिं वली बि राज़ी हुजे, न्याणी बि राज़ी हुजे। यादि रखी छॾियो। ऐं इन खां पोइ ॿुधाईंदो हलां दोस्तो, आख़िरी नुक़्तो वॾो मौज़ू आहे, पर कलाक थिए पियो, बल्कि थी चुको आहे। हिकिड़ो नुक़्तो ॿियो बि आहे, सहाबा असांखे वालिदैन जी ख़िदमत जे बारे में कहिड़ी तरबियत ॾिनी। जी ॿुधायमि, अॼु त वॾे पैमाने ते नाफ़रमानी थिए थी। पहिरीं तीअं छोकिरियूं आहिनि, नाफ़रमानी कंदियूं आहिनि, घरां निकिरी वेंदियूं आहिनि, पीउ माउ ते इल्ज़ाम हणंदियूं आहिनि। ऐं उन खां पोइ केतिरा बदबख़्त आहिनि, बदनसीब आहिनि, जेके माउ ऐं पीउ खे गारियूं ॾींदा आहिनि, माउ ऐं पीउ खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, बल्कि ढकण ते देरि कोन कंदा आहिनि। ऐं अहिड़ा माण्हू सुञाणा थो, दौलतमंद, पर माउ वीचारी खे करे कपिड़नि जो वॻो वठी कोन ॾींदा आहिनि, दवाउनि जा पैसा कोन ॾींदा आहिनि। ऐं ज़ालिम अयाश जेके ज़ानी ऐं शराबी दोस्त उन ते लखे रुपया लुटाईंदा आहिनि। ज़ानी शराबी दोस्त उन ते लखे रुपया लुटाईंदा आहिनि। माउ वीचारी पोड़ी कपिड़नि जो वॻो वठी कोन ॾींदा आहिनि, करे दवा जा पैसा कोन ॾींदा आहिनि। अहिड़ा ज़ालिम आहिनि। ख़बर अथव माउ जो हक़ छा आहे? छा हक़ आहे? अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, को साहबी हली आयो, या रसूलल्लाह मुंहिंजे सुहिणे सलूक जो सभ खां वधीक हक़दार केरु आहे? पाण फरमायो तुंहिंजी वालिदा, तुंहिंजी माउ। वरी ॿिए दफ़े पुछाई, अल्लाह जे रसूल मुंहिंजे सुहिणे सलूक जो सभ खां वधीक हक़दार केरु आहे? पाण फरमाईंदा तुंहिंजी माउ, तुंहिंजी वालिदा। वरी टियों दफ़ो पुछाई, मुंहिंजे सुहिणे सलूक जो सभ खां ज़्यादा हक़दार केरु आहे? पाण फरमाईंदा तुंहिंजी वालिदा। वरी चोथों दफ़ो पुछाई,
पान फरमाइंदा तुंहिंजो वालिद तुंहिंजो पीउ। 4 दफ़ा हुन पुछियो, 3 दफ़ा वालिदा जो नालो, मां जो नालो। ऐं सादल लफ़्ज़ में सम्झाया पुराणो जेको हिसाब त रुपए में 16 आना, उन मां 12 आना हक़ मां जो आहे। 100 मजा 75 सैकड़ो मां जो हक़ आहे पीउ जे मुक़ाबले में। ख़बर अथो छो शरीयत एतिरी अहमियत ॿुधाई आहे? वॾो मौज़ू आहे। ऐं हिकिड़ो पॉइंट ॿुधाईंदुसि, 3 कुर्बानियूं अहिड़ियूं आहिनि जेके सिर्फ़ मां ॾे थी, पीउ कोन थो ॾे। ॾिसो कहिड़ियूं 3 कुर्बानियूं? हिकिड़ो त 9 महीना पेट में खणे, मामूली कुर्बानी कोन्हे। केॾी वॾी तकलीफ़ आहे, केतिरी वॾी तकलीफ़ आहे। वेचारी जो रत घटिजी वेंदो आहे, सोज थी पवंदी आहे, ब्लड प्रेशर शूट करे वेंदो आहे, शुगर थी पवंदी आहे, कॾहिं कॾहिं गुर्दा फेर थी वेंदा आहिनि। 9 महीना पेट में खणंदी आहे, पीउ जो को विसो कोन्हे। ऐं ॿियो कमु त थञ प्यारे थी 2 साल, पीउ त कोन थो प्यारे, मां प्यारे थी। छो तकलीफ़ सहे थी? ॾिसो 9 ॿार ॼमंदो आहे, अञा हींअर खीर हुन प्यारियो आहे 10 बजे, वरी 12 बजे रोंदो, वरी वीचारी उथंदी। खीर प्यारे, थञ प्यारे सुम्हारींदी, वरी 2 बजे उथंदो, 1 बजे उथंदो, वरी वीचारी निंड ख़राब थी, वरी उथंदो, वरी 4 बजे उथंदो, वरी वीचारी पंहिंजी निंड ख़राब कंदी। बाद औकात पीउ त कावड़ जी पवंदो, छितो थी पवंदो आहे, छोरे मुंहिंजी निंड ख़राब करे छॾी आहे। पर मां खे कुर्बान वञे माण्हू। मूंखे ॿुधायो जॾहिं नंढड़ो ॿार हूंदो आहे केतिरा दफ़ा उथंदी आहे ॾींहुं राति में, निंड वीचारी जी ख़राब, ओजागा, पीउ जो हिन में सो आहे कोन्हे। पर हिकिड़ो पॉइंट जो ॿुधाइण चाहियां थो, ॼणींदी आहे, इहो ॼणण ॿार को मामूली कमु कोन्हे, वॾी तकलीफ़ आहे। अॼु बि तव्हांजे पाकिस्तान में ॿार ॼणण दौरान हज़ारे औरतूं गुज़ारे वेंदियूं आहिनि, हज़ारे औरतूं। वाक़ियो कहिड़ो ॿुधाइण चाहियां थो, अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे, तेसि ताईं ॾिसे थो हिकिड़ो नौजवान कोड़ी माई खे पुठनि ते खणियो बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे। जॾहिं 7 फेरा मुकमल थिया, उहो नौजवान हली आयो अब्दुल्ला बिन उमर वटि, चवंदो अब्दुल्ला ही मुंहिंजी माउ आहे, ॻोठां पुठनि ते खणी आयो आहियां, पैदल आयो आहियां, पुठनि ते खणी। छा मूं पंहिंजी मां जी ख़िदमत जो हक़ अदा करे छॾियो? छा मां जो हक़ ॿुधिजो? अब्दुल्ला बिन उमर छा चयो कि वला बिज़फ़रतिन वाहिदा, मां जी ख़िदमत जो हक़ अदा छा कंदे जॾहिं मां तोखे ॼणियो पे, ॼणण दौरान जेको हिकिड़ो साह तकलीफ़ विचा खयाई, तूं उनजो हक़ अदा कोन करे सघो। या मां जो हक़, केतिरी तकलीफ़ वीचारी बर्दाश्त करे थी, पाण खे परवाह आहे? ही साहब असांखे तरीक़ो सेखारे, मां जी इज़त करियो। ॾिसो जेकॾहिं हिकिड़ो पुटु, हिकिड़ो माण्हू अलाह जी नाफ़रमानी करे थो, अलाह जे रसूल जी नाफ़रमानी करे थो, माउ पीउ सां सुलूक करे थो, त दुनिया में हुनखे बदिलो मिली वेंदो आहे। अलाह कंहिं ते पंहिंजो कर्ज़, अलाह पाण ते कंहिंजो कर्ज़ कोन थो खणे। हुन हिकिड़ो चङो कमु कयो आहे, भले बेदीन आहे, दुनिया में बदिलो मिली वेंदो, आख़िरत में कुझु हुनजे लाइ कोन्हे। जेकॾहिं मुशरिक ऐं काफ़िर आहे, कुझु बि कोन्हे। लेकिन जेकॾहिं माउ पीउ सां सुलूक करे थो, दुनिया में उनखे बदिलो मिले थो। ऐं जेकॾहिं माउ पीउ सां बिछड़ो सुलूक करे थो, यादि रखो पंहिंजे चौधारी नज़र जोड़ायो ऐं मूंखे ॿुधायो, जे माउ खे पीउ खे ईज़ायो आहे, अॼु ताईं ख़ुशि रहियो आहे? हिकिड़ो माण्हू कोन मिलंदो, भले करोड़ रुपया हुजनि, अरबे रुपया हुजनि, बहितरीन गाॾियूं हुजनि, वॾा बंगला हुजनि, पर हूंदो सूरत में जे माउ पीउ खे नाराज़ कयो। नौजवानो, मुंहिंजी तव्हांखे नसीहत आहे, इहे रिश्ता विया हलिया वरी कोन मिलंदा। यादि रखी छॾियो, अम्मा वई हली न वीचारी, उहो वरी कोन मिलंदी। ज़ाल ॿी मिली वेंदी, बाबा वियो हलियो कोन मिलंदो। ये अणमुल रिश्ता आहिनि, क़दर करियो। ये दुआ जा दरवाज़ा खुलियल आहिनि। पुटु कहिड़ो बि लोफर हुजे, बदमाश हुजे, अल्लाहु अकबर, धूड़ पाए राति जो 12-1 अचे, तॾहिं वीचारी मां जूं नज़रूं दरवाज़े में हुजे, मुंहिंजो पुटु कॾहिं थो अचे, मानी संभाले वीचारी रखंदी आहे, ख़राब न थी वञे, लोफर आहे, बदमाश आहे, तॾहिं बि तुंहिंजे इंतज़ार में आहे। अहिड़ो रिश्तो दुनिया में ॾेखार त सही। इहे विया हलिया वरी कोन मिलंदा, अञा आहिनि, क़दर करियो। जिन जा विया हलिया आहिनि, हाणे छा कजे उहो ॿुधाईंदो आहे। हिकिड़ो माण्हू हली अल्लाह जे रसूल, त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो, मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो,
उनकी ख़िदमत कोन करे सघियसि। हदीस सोचनि त काफ़ी आहे। अल्लाह जे नबी जो तरीक़ो ॿुधायो, जेकॾहिं तव्हां ख़िदमत न करे सघिया आहियो त पोइ गुज़ारे चुका आहिनि, उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कयो, ज़्यादा खां ज़्यादा अल्लाह खां दुआऊं घुरो, या अल्लाह जी मग़फ़िरत फरमा। उन्हनि जे लाइ अहिड़ा कम करियो जेके मरण खां पोइ बि सवाब पियो अचे। खूह खुटरायो किथे, इस्पताल ठारायो, मस्जिद ठारायो, मदरसे में तावन करियो। तव्हां त अम्मा खे सवाब पियो अचे, बाबा खे सवाब पियो अचे, इहो आहे तरीक़ो। ऐं ॿी ॻाल्हि यादि रखी छॾियो, पीउ जे दोस्तनि जी इज़त करियो। नबी साहब फरमायो, जेकॾहिं को माण्हू चाहे थो त पंहिंजे पीउ सां क़ब्र में नेकी करियां, क़ब्र में नेकी, त उनखे घुर्जे पीउ जे दोस्तनि जी इज़त करे। अब्दुल्लाह बिन उमर वञे पियो, गॾह ते सुवार आहे, हिकिड़े माण्हू ते नज़र पइजी वई, बीह रहियो, नथो गॾह तां सुवारी तां पटको खणी हिकिड़े हमरा जेको बिल्कुलु आराबी आहे, ॿाराड़ी जो ॼट आहे, उनजे मथे ते पटको रखियाई, सुवारी उनजे हवाले कयाई। माण्हू जेके गॾु हुआ चयो, सही हीउ हिकिड़ो आराबी आहे, ॿाराड़ी जो माण्हू ॼट आहे, उनखे तव्हां पंहिंजी सुवारी बि ॾेई छॾी, पटको बि ॾेई छॾियो, थोरो घणो ॾियो आहे तॾहिं राज़ी थी वञा। जी ख़बर अथई केरु आहे? हिन जो पीउ मुंहिंजे वालिद उमर बिन ख़त्ताब जो दोस्त हो। ऐं अल्लाह जे नबी जो फरमान आहे, जेको माण्हू चाहे थो ऐं पंहिंजे पीउ सां क़ब्र में नेकी करियां, उनखे घुर्जे पीउ जे दोस्तनि जी इज़त करे। पर इन वारो तमामु वॾो मौज़ू आहे। बहरहाल अल्लाह खां इहा दुआ घुरूं, अल्लाह ताला जेकी कुझु मूं चयो ऐं तव्हां ॿुधो, असां सभिनी खे अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला ही तकलीफ़ असांजी जेका सर्दी में असां बर्दाश्त कई आहे, ख़ुशूसन तव्हां दोस्त, असां त वरी मथे सां वेठा आहियूं। अल्लाह ताला असांजी इहा तव्हांजी नेकी